पर जॾहिं दुनिया ॾिठी सॼी त ख़बर पई त हर को परमानंद प्यासी आहे ऐं नथो पुॼी सघिजे। वॾी ॻाल्हि जो माइनि सां ई माण्हू नथो पुॼी सघे। हक़ीक़त अथव। तव्हां दुनिया सां बाज़ार में निकिरो, हिकिड़ो झगड़ो करणु अचे, 10 खे 10 जा मथा फाड़े ईंदा। घर वारे खे हिकिड़ी चूंडड़ी पाए ॾिसो, ख़बर पए रत रुलाए हुजे, नथो पुॼी सघिजे न। हिते जेके मर्द वेठा आहिनि घणे भाङे उहे ई आहिनि। चैलेंज थो कयांव, तव्हां पंहिंजे घरवारी खे 4 ॾींहं रोटी न ॾियो, कोन पुछंदव। छो जो कंहिं घर घराणे जी धीउ आहे ऐं घर घराणे जी नुंहुं आहे। इहा हिकिड़ी औरत जो सम्झो सिंगार आहे, संस्कार आहे। कोन पुछंदव। केॾी महिल 4 चंपा हणी कढिजोसि तॾहिं बि कोन पुछंदव। छो जो घर घराणे जी कंहिं खानदानी घर जी धीउ आहे, खानदानी घर जी नुंहुं आहे। केॾी महिल पुॼे त 4 लफ़्ज़ बि कढी छॾिजोसि, कोन पुछंदव। छो जो कंहिं खानदानी घर जी धीउ आहे ऐं खानदानी घर जी नुंहुं आहे। पर महिरबानी करे कॾहिं बि उनजा माइट न कढिजो, न त ख़बर पइजी वेंदव त कहिड़े खानदानी जी धीउ आहे। न न्याणियुनि खे अॼु धीअरूं न, पुट माउ खे मिठा हूंदा अथव, पुट माउ खे मिठो। वासाणी साहिब ॿाहूं ॿधी न वियो प्लीज़, मूं अञा धंधो शुरू कयो आहे। शटर अञा खोलियो आहे मुंहिंजा भॻवान, अञा ॿीड़ी न कई आहे। पुट माउ खे मिठा हूंदा आहिनि। पुट भले न कहिड़ो बि कारो रुड जहिड़ो हुजे, तए जी पुठ छो न हुजे, तॾहिं बि माउ चटियो कोई चटींदी ॼण पुट ई न ॼणिया हुजनि। कहिड़ो कारो रुड हुजे पर माउ जेॾी महिल हुनखे तेल मालिश करे, नंढे ॿार खे कोन पोइ तंजण बंजण में ॿधबो आहे, तंजण में ॿधण खां अॻु में 8-10 कारा लींघा कढंदसि। हा, हिकिड़ो हितां ॿियो हितां, हितां गिचीअ ते, छातीअ ते, पेट ते, पुठनि ते, कन जे पुठियां। आई मां अॻ में कारी ऊंद आहे, त हुनखे छो थी कारा लींघा कढी? चवंदी मुंहिंजे बच्चे खे नज़र न लॻी। हाणे हिन रुड खे नज़र लॻंदी, हे पाण हिन जी न नज़र ॿियनि खे लॻे। पर मां जो आंडो आहे न, चवंदा आहिनि बच्चा भोलड़ीअ खे मिठा। आज़माए ॾिसजो, पुट माउ खे वणंदो। पुट खे 100 रुपया खपंदा, घुरंदो कोन, न को पिणस खां न को मानस खां। सिधो मानस जे पर्स में हथ विझी 100 रुपया कढी वञी ख़र्च करे ॿेड़ी ॿोड़े भरियाई कुल्फियूं, आइसक्रीमूं, टाफियूं वठी अची थरी अची ॿुधाईंदो मानस खे। चवंदो मम्मी मम्मी मैंने न आपके पर्स में से 100 रुपया लेके खर्चा किया। पोइ मानस भूटो हणंदसि, सुञा 500 खणी आहे न, मां पाणे पिणे जी ॿेड़ी ॿोड़ियां। छो जो पुट न्याणी वीचारे खे 10 रुपया बि खपंदा त वेचारण वांगे जीअं न भई बांग्लादेश जो शरणार्थी अची घुरे। हाँ, शरणार्थियों वांगे बेचारी न्याणी पंहिंजी माउ खे चवंदी मम्मी प्लीज हमको कल आप 10 रुपीज देना, हमको स्कूल ले जाने। छोरी जो हाँ खाई विझंदी, छा कंदी है? मम्मी पेंसिल लेनी है, खाई वही है या क्यों ॾींदा थी वई? न्याणी वरी पीउ खे मिठी हूंदी अथव। लछवाणी साहिब मूंखे ख़बर आहे, मां बि हिकु न्याणी जो पीउ आहियां, मूंखे ख़बर आहे त न्याणियूं केॾियूं पीउ खे मिठियूं हूंदियूं आहिनि। अरे पुट त वरी बि अलॻि थी वेंदा आहिनि शादीअ खां पोइ। न्याणियूं जिन खे असां धिके धार कंदा आहियूं, हा 18-19 साल जी थिए, माउ पीउ जी निंड फिटंदी आहे, पिया ॻोल्हींदा आहियूं भई कॾहिं को सेटिंग थी वञे, छोकिरी खे कढूंसि। हा, ॿियनि खे वेठा चवंदा आहियूं अदा हाणे न्याणी जवान थी आहे यार, ॾिसजां को असांजे लाइक़ु, मुंहिंजी न्याणी लाइक़ु को घर लभनि ई त। जेके धिके असीं धार कंदा आहियूं उहे 12 महीना माइटनि सां जुड़ियल हूंदा आहिनि।
जेसिताईं माइटनि में तेसिताईं त अहनी माइटनि जूं, पर पणजी वियूं न सावरनि में, पोइ खाईंदियूं सावरनि जो घोटा बि ॾींदियूं घोट खे, पर उते बि ॻाईंदियूं सदाईं पंहिंजे माइटनि जो, जीए बचे मुंहिंजो भाउ, ख़बर अथसि 12 महीना मूंखे सावरनि में लोड़णो आहे। हा, पर तंहिंखां पोइ बि साल में 10 ॾींहं 15 ॾींहं 8 ॾींहं मोकल मिलंदी, वेंदसि सावरनि में, पोइ माइटनि में, उते भले ढोढो चटणी हुजेसि, पर उहा ख़ुशबू 12 महीना हुन न्याणी जी ज़बान ते रहंदी आहे। उहो ढोढो चटणी खाइण जे लाइ इंतज़ारु कंदी आहे ऐं ससु खे भई परचाणी ॾींदी आहे। कीअं? ॿार आहे घर में, खीर नथो पीए, हुनखे ज़बरदस्ती फीडर ॾे, लो दूधा पियो दूधा पियो दूधा पियो, फिर नानी घर जाएंगे। हिन में नानी कहिड़ी धूड़ पाईंदी? पर हक़ीक़त में उहा पंहिंजी ससु खे ॿुधाईंदी आहे, पोड़ी 7 महीना थी विया अथई, हा वेकेशन में वेंदी सही, बुझा बुझा फोन पई कंदी आहे माइटनि खे, मोकल घुरोसि न, हा हींअर घुरंदा तॾहिं 4 महीने खां पोइ तयारी थींदी। त जीअं हाणे मूंखे ॿुधाए, मां ॾिण त वणनि ई कोन, पोइ मुंहिंजे सावरनि मां कोन कारो कुतो बि ईंदो आहे, माउ जी त दिलि आहे न, चवंदी ॿियो कुझु न। ऐं मुंहिंजे सावरे ॻोठ जा टोश भला थींदा आहिनि, टोश कोन जेके चांहि में ॿोड़े खाईंदा आहियूं, उहो त न को कारो कुतो बि ईंदो आहे, 2 किलो टोश हुनजे गिचीअ में लड़काए छॾींदा आहिनि, पोइ टोश अचनि, चंडी खाए न, जया रोज़ खोले ॾिसे ठरे, वरी वेड़ियो रखियो छॾे, ऐं जया खाई पूरा कर, मुई सुकी सड़ी वेंदई, चई ईअं कीअं खा, मम्मीअ मोकिलिया आहिनि न, ॼण माणस हुन में पई आहे, भई उहा न खाधी वञे। भगवान जो कसम, असांजे घर जेके टोश ईंदा आहिनि, भगवान खे प्रार्थना कंदा आहिनि, चवंदा आहिनि भगवान मथे जन्म में असांखे छेणो ठाहिजां, पर टोश न ठाहिजां, जे टोश ठाही त हिन जिन जया वटि न मोकिलजां, छो जो खाए कोन थी, साड़े थी मारे। इहा न्याणी जी दिलि थींदी आहे। तदा अॼोकी शाम जो नालो ई आहे खिल ख़ुशी जी शाम, खिलंदासीं बि, ख़ुशि थींदासीं, नचंदासीं कुॾंदासीं, मौज कंदासीं। बाक़ी दादा असां त कलाकार आहियूं, असांखे ॻाइण जी आदत पियल आहे, महीनो खनि न ॻायूं चरिया थी पऊं, हा हक़ीक़त हो। भगवान कलाकारनि खे हिकिड़ी स्पेशल नस ॾिनी आहे, उहो गुजरी कीअं अंदरि हूंदो आहे, हा पोइ अंदरि भूं भूं कंदो आहे। हाणे जोके हाणे प्रोग्राम हाणे 12 महीना त कोन्हनि असांजे, साईं हर धंधे में मंदी तेज़ी त हलंदी आहे, हा असांजे धंधे में मंदी तेज़ी आहे। असांजा मंदी जा ॾींहं कहिड़ा बुछड़ा ॾींहं, जून जुलाई अगस्त सितंबर, 4 महीना सुञ काए पवंदी आहे। बरसाति जो मौसम हूंदो न, केरु घुराए था, घुराए त सही, बरसाति पइजी वञे पैसा त भरी ॾियणा पवंदा भॻत खे, इन करे पियो हुजे घर ई। पोइ 3-4 महीना हिकु दफ़ो मस अञा कढियासीं छिके ताणे, वरी 2-टे महीना प्रोग्राम थिया त अचानक हिकु दफ़ो दिसंबर में सॼे हिंदुस्तान में लफड़ा थी विया, कर्फ्यू लॻी विया, चए ते पासे मारो काटो उहो लॻो पियो कमु। हाणे कर्फ्यू जो सॼे हिंदुस्तान में लॻी वियो, त हाणे कर्फ्यू में प्रोग्राम किथां थींदा, जेके पाण अॻु में बुक कयल, जेके नवां त न पिया मिलनि, पर जेके अॻु में बुक कयल उन्हनि जूं परचाणीअ जूं तारूं पयूं अचनि, त परमानंद तुंहिंजो प्रोग्राम कैंसिल। अदा जितां किथां साॻी सुराणी, जीअं बि परचाणीअ जूं तारूं पयूं अचनि, तीअं मुंहिंजो हाउ वेंदो पियो वञे। अदा अहिड़ी फिटल सीजन में, हाणे कुदरती कर्फ्यू त असांजे पालनपुर में बि हो न, त मुंहिंजो दुकान बि बंदि, हाकी बाकी चरियो थी पियुसि। हूअं न त मूंखे मुंहिंजी जया ॾाढी वणंदी आहे, पर उन्हनि ॾींहंनि में उहा ई चंदी न वणे, हा उन सां पियो विढ़ा, ही माणे ही सेखारे मोकिलियो अथई, हा हीअं भाॼी रधंदी आहे, इहा चई गुॾीअ जा 2 ॾींहं ताईं आङुरियूं पे चटी, अॼु ओचितो मुंहिंजी भाॼी ख़राब थी वई। पोइ अहिड़ी फिटल सीजन में छा खणी ॾिसां, पियो त घर में ई हुउसि न बहिराणे वांगुरु, छा खणी ॾिसां, अखियुनि जा डोडा फाड़े निहारियां त हिकु सॼण पंहिंजो पाण खणी अची मुंहिंजे घर पहुतो ऐं चई भगत साहब तई असांजे घर प्रोग्राम कंदा
मुझो कराए यार मां सड़ियो वेठो आहियां। चीपो भला यार यारानी मामला सफ़ा पैसा घणा वठंदे? अरे मुझो मुंहिंजा मिठा तूं मांखे घुटा त कोन ॾींदे। चई न साईं कुछ न कुछ पैसा ॾींदो सही, पोइ ॿेड़ी तरह जेको खपई सो ॾिजां, पर ॾाहो थी मूंखे बाहि कढाए। अढाई महीने खां मूं ॻातो ई न आहे। चई साईं पोइ ॾिसो पोइ जो लफड़ो थिए इन खां पहिरीं साफ़ मां तव्हांखे 500 रुपया ॾींदुसि। अरे मां तो ॿेड़ी तरही हे त तूं मांखे 500 रुपया ॾे थो, पर जे तूं घुरे त मां ॾिए। पर ॾाहो थी मुंहिंजी बौठ हूंदी आहे न ॻाइण जी, या मुंहिंजी बौठ कढाए। चई साईं पोइ हलो मुंहिंजो हलो। बाजो रखियो मूं पंहिंजे कुल्हनि ते, ढोलक रखी उन जे कुल्हनि ते, अॻियां हू पुठियां वरी मां गाबे वांगुरु गीलजंदो वञासि। हलंदे हलंदे जीअं धणीअ जे घर पहुतासीं, घर में घिड़ियुसि छा खणी ॾिसां, अखियुनि जा दोॾा फाड़े निहारियां त उते 4 ठोड़ा चोटियुनि सूधा वेठा आहिनि। अरे मां तो ॿेड़ी तरही हे तूं मांखे काथे वठी आयो आं? हे चई भगत साहब न ठोड़नि जो पी मरी विया। मुंहिंजो छा थो चई? चई आओ मुंहिंजो पोइ चई पोइ छा सर अञा घर में ई पियो आहे, सर सुबुह जो खणंदासीं, मुंहिंजो मरी वियासीं। मुंहिंजो पोइ चई ॾीओ ॿारियो अथऊं, तूं जागी कर भॼन ॾीए जी संभाल कजां, ते छोरा सुम्ही कंदा निंड। अड़े मां तो खानो ख़राब थिए तई हाणे परमानंद खां सुराणीअ जा प्रोग्राम कराईंदा छा? ए चई भगत तुंहिंजो कहिड़ो कारो मूं कयूं, तुंहिंजी सीजन ई अहिड़ी पई हले। मुंहिंजो मरी वियासीं अहिड़ी फिटल सीजन। हाणे मूंखे बि ॻाइण जी बौठ ॻाइणो त आहे न। मुंहिंजो पोइ भला ॿुधाए मुंहिंजे लाइ संदुल काथे विछायो अथई? वठी विया उन रूम में जंहिंमें काके जो लाशो पियो हो। चई हिते मुंहिंजो संदुल ई कोन्हे, उहो त घुराए ॾियो। चई भगत राति जा 11 थिया आहिनि, किथां ईंदो संदुल? हे काके खे हूं ई न काईअ ते सुबुह जो ॿधंदासीं, स्टील जी काई खणी आया। हाली तो खेॾे ते तॾहिं था विछाए ॾियूं, वेही कर भॼन। काके खे हूअं ई सुबुह जो ॿधणो निभागन जीअरे मूंखे काईअ ते विहारियो। मूंखे बि शौक़ु ॻाइण जो, कहिड़ी धूड़ पायां मां। अदा वेही रहियसि, मुंहिंजो भला को मूंखे माइक्रोफोन त ॾियो। चई ॿुधंदई कहिड़ी लाशो आहे, असांखे सुम्हणो आहे, पाण हरे हरे ॻाइजा, जे काको न उथी वञे। अरे मुंहिंजो मरी वियासीं। मुंहिंजो भला अचो वियो। चई वेहंदई केरु कोन, इहो लाशो पियो अथई। हाणे सॼी ज़िंदगी मूं ॻायो आहे, जीअरनि माण्हुनि में प्रोग्राम कया, पहिरियों दफ़ो के लाश जे अॻियां प्रोग्राम करिणो आहे। टेंशन में अचियुसि त लाश जे अॻियां ॻायां छा, अनुभव ई कोन्हे। ॿिया त शादियुनि जा मुरादियुनि जा, जीअं जेठाणी साहिब चई भई पहिरीं मई ते ईअं न, ऐं मुंहिंजे छोकिरे जी शादी आहे, बिना ॿुधे मुंहिंजो हा ईंदुसि प्रोग्राम करणु। हा कई मां न सही, छो जो ख़बर आहे न शादीअ में छा ॻाइबो आहे। हिन त अनुभव ई कोन्हे न, मौत ते छा ॻाइबो। नेठि वेठुसि बाजो त खोलियुमि, मूंखे बि बौठ। ॿियो काके ॾे निहारियां। जीअरनि माण्हुनि मां त घणेई थींदो आहे न, फ़ाइदा थींदा आहिनि। जीअं भई मां ॻायां, तव्हांखे वणे थो, कंहिं 100 रुपया रखिया, कंहिं 500 जो नोट ॾिनो, कंहिं 50 ॾिना। इहो त असुर आहे न जीअरे मां। मोहलो पाण ई मोह पियो, असां धूड़ ॾींदो। वरी तव्हां मां इहा त ख़बर पए पई भई तव्हांखे छा थो वणे, तव्हांजा चेहरा ॾिसी करे इहो त पढ़ी सघां थो न तव्हांखे छा थो वणे, त नेक्स्ट आइटम उहा थो पेश कयां। हो काके मां त इहो बि आसरो कोन्हे, न को लुॾंदो न को कुॾंदो। नेठड़ा मूं त बाजो खोलियो, बाजो खोले हिकिड़ो श्लोक पढ़ियमि। हे जाग मुसाफ़िर जीअरा दिल सबके मारे काल, कंहिंखे छॾे की न की ॿुढो हुजे तोड़े बाल। अञा एतिरो मस चयमि,
तो हुन मोल काके वठी पंहिंजूं अखियूं पटियूं। और मुझे छा तो थी नहीं काका सुम सुम काको जे मां न सुम सुमने के बोल सुम काका मुझे प्रोग्राम विजाइंदे दाओ दी सुम काका काको जे भगत हाणे मां न सुमा छो जो जोगी तो मांखे जागायो आ मुझे लोली तो दी लोली जा पैसा न दे पर दाओ दी सुम काका मांखे ॻाइण दे जी हाणे मां न सुमा मां तो काका मां तो के सुमणो त पिणे खे बि पवंदो सुम काको जे मां न सुमा मां तो काका मां तो के घुटा ॾेई बि सुमारींदो मां जी मां न सुमा पोइ त बाजो खणी काके बाजुनि खां झले बाजे सूधो काके जे छातीअ ते चढ़ी वेही रहियसि काको नहीं सही काके जा बिल फ्यूज थी विया बस वो सॼी रात ढव करे मुंह गायो सुबह जो काके के राम बूटा हणी उथारियो मांस जो हाणे परवाह न आहे पंहिंजो प्रोग्राम पूरो थी वियो हाणे भले जाग त हक़ीक़त इहा अथव ही ज़िंदगीअ जा कुझु अनुभव अथव जेके मूंखे अनुभव आहिनि मां दुनिया जे 26 देशनि में रुली आयो आहियां पिनी आयो आहियां प्रोग्राम करे आयो आहियां त मूंखे नेचुरली थोड़ो वधीक अनुभव आहे दुनिया जो ऐं घरवारी जो जेको मूंखे आहे सो भॻवान कंहिंखे न ॾियारे हा हाणे कुझु ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे महीना थिया हूंदा 2-4 वांदो वेठोसि घर में टेंशन लॻी पई तव्हां टेंशन में थी ॾिसिजो हिकिड़े ॾींहुं तव्हां खां टेड़ी टेंशन तव्हांजे घरवारी खे थी पवंदी मुझी जया मुझे अॻियां पुठियां जी फतू वारियूं फेरियूं ॾे ॾिठे अञा धणी मूड ॻाल्हाइण जो कोन्हेसि वेठे फेरियूं ॾिनई ॾींदे नेठ आई मुंहिंजे घर में अची वेठी ॾाढी गिराटी पाए ऐं मूंखां पुछे चई हेॾा छा आहे चई न सच ॿुधायो छा चई सच ॿुधायो छा थियो अथव मुझे चंडी को सुखाऊं कयूं ही जा जो मुझे कुछ थे तू अच्छो वगो पाई इची चढ़ा थी पिया जा डाको लथो तव छ काब जायफा ये सोची दिया तो मां भी दबा दे अरे पर चंडी मुखे छो थे त वनी तुझे माइटन के थे जी मां बुधाए थी छड़ा मुझे माइटन जो नालो न खणो मुझे बियो केजा माइट कढा मुझे तो वही मरी विया न जे उन में मुझो डो छा मेहरबानी करे मुझो हल जी हुई तव्हां सां पुॼी कोन सघंदुमि मुंहिंजो कलंदर को कढनि ई वञो ॾां हिते अॻ में दिमाग़ ख़राब लॻा पिया आहिनि कंहिंखे चए भई हली रंधिणे में पर हिन सां वीचारी टेंशन त कोन लथी न ॾिठई कुतनि वांगुरु ॾाढ़े पियो माना वॾी का मुसीबत आई अथसि वीचारी खां रहियो न थियो वही रंधिणे मां निचे खीर जी चांहि काढ़े आई जीअं चांहि पीए त को बल थिएसि को दिमाग कम करेसि चाहे भी ट्रे में पाए आई अची रखी अॻियां चई ही कोप तव्हां खणिजो मुंहिंजे छो चई इहा फिकी अथव डायबिटीज़ आहे न मूंखे वरी अधु कोप संदसि लाइ खणी आई उहो वरी पाण पई पीए चांहि पीअंदे निहारे पई ॾाढो कुर्ब सां वरी नेठि मूंखां पुछी हेॾा तव्हांखे मुंहिंजो कसम अथव मुंहिंजी छा हिकिड़ी ॻाल्हि पुछां पुछ न चंडी ॾह पुछ न चई ना सच ॿुधायो तव्हांखे मुंहिंजो कसम अथव सच ॿुधायो कल्ह बाज़ार मां कंहिंजा मोचड़ा खाई आया छा ए बुछड़े बुण जी मोचड़ा को लुच्चो आहियां को लोफर आहियां को गुंटो आहियां को मवाली आहियां को शोधो आहियां को डॉन आहियां को दाऊद आहियां मानो मूंखे मोचड़ा छो ॾींदा तूं कीअं थी चई त मूं मोचड़ा खाधा आहिनि चई उहो इन करे जो हिन पासे वारो दिलि ॻाढ़ो अथव मुंहिंजो ॻाढ़ो त हेॾां बि आहे इहा लाली मूंखे जनम खां मिलियल आहे चई न पर हिन पासे वारो कुझु वधीक ॻाढ़ो अथव मुंहिंजो मच्छर केॾा आहिनि शहर में राति सुम्हियोसि 8-10 मच्छर अची हिन पासे ई लॻा कहिड़ो कारो मूंखे हुननि खे चवां न भई हेॾां बचो चट पातऊं त हुन में 2-3 ढिबर निकिरी विया आहिनि हिन पासे जो बिल वधीक ॻाढ़ो थियो आहे चई कोई भुगल भींडीअ जहिड़ी शिकिल करे वेठा आहियो 2 ॾींहंनि खां न को था ढंग सां कंहिंसां ॻाल्हायो न को ॿारनि खे था मुंहुं ॾियो न को था रोटी खाओ आहे छा मुंहिंजो ईअं पुछो आहे छा
जया तोखे ख़बर थी न, तोखे ख़बर है मूं कार वरती? जी हाँ। मुझे तवेरा कार वरती? जी बराबर। मुझे 9 लख जी कार है? जी बराबर। मुझे 9 लख मुझे पी नारायण दास कोन छड़े जो, न को पिणे मोकलिया हुआ। मूं वटि दया हुआ ही 2 लख, 9 लख जी कार वरतन तो मूं 7 लख जी उनजी लोन कराई, उनजी 23,000 रुपया महीने जी किस्त पे भरी, 12 खन किस्तूं जया मूं भरियूं पोयूं। पोइ ओचितो ही बरसातियूं शुरू थी वयूं, जून खां त प्रोग्राम थी विया बंदि, वरी दुकान जा धंधा बंदि, उनमें तूं वई चंडी पेके हेठां ॿुहारो ॾींदी वई, वरी आई तो ॿारनि जा कॉलेज खुलिया, 4.5 लख उन्हनि जा जेको आहे सो फी जा भरणा पिया, उन चक्कर में 4 किस्तूं चढ़ी वयूं। जंहिं मूं 4 किस्तूं कोन भरियूं, चई पोइ मुंहिंजो पहुचा कल आया बैंक वारा, गाॾी छिके विया। चई जॾा अहिड़ा कम कंदे त ईअं ई थींदो न, माण्हू नैनो न वठे। अरे मुंहिंजी नैनो ओ मुंहिंजी पोर्टेबल कार, जे कार खणी विया त मूंखे हुनजो दुख कोन्हे। चई पोइ ही पारू थे वांगण जहिड़ी शिकिल करे वेठो हुई। अरे मुंहिंजो जया मां त ईअं पियो सोचां त चंडी जेकर तोसां शादी बि मां लोन ते कयां ऐं तुंहिंजी हिकिड़ी बि किस्त न भरियां, घटि में घटि तुंहिंजा माइट त तोखे खणी वञनि हा ऐं मुंहिंजी जिंद छुटी वञे हा। नथो पुॼी सघिजे न मायुनि सां। हाँ, इहो मुंहिंजो ज़ात अनुभव अथव। तव्हां दुनिया सां पुॼी वेंदा, घर में त मिठी बि माठ त मुठी बि माठ। हा, जे बूसाटियल हलिया हो, चइयो न सेवाणी ॿिली करे कुएं सां प्यार करे, हा ॿुधो ई कोन हूंदव। ऐं जेॾी प्यार करे वञे उन ॾींहुं सम्झिजो तव्हांजी सुञ थियणी आहे। अच्छा, सुञ केतिरी थियणी आहे उहो वरी हुनजे प्यार ते आधार आहे, भई केतिरो भाए पई। हक़ीक़त अथव। हिकु दफ़ो मां थकल टुटल आयुसि दुकान तां, आयुसि अची वेठुसि, जीअं रोज़ नेम आहे, पहिरीं पाणीअ गिलास ॾींदी आहे, मूं पाणी पीतो, वरी मूंखां वरी सो निजे खीर जी चांहि खणी आई अची ॾिनई, वरी मुंहिंजे पेरनि में वेही रही। मां सोफा ते त मुंहिंजे पेरनि में पट में वेही मुंहिंजो बूट लाथई। मुंहिंजो परमानंद जे तुंहिंजे जूते सां तोखे कोटींदई, डपु लॻे न। वरी ॾिसां जोराब पई लाहे, वरी चई ॾिसो पेरनि ते केॾी सोज अची वई अथव। मुंहिंजो जया अॼु 3 ॾींहंनि खां सिधी नौकर बि घटि पिया अचनि, दुकान जो कमु वधियल आहे। चई 2 टे ज़ोर थी ॾियां। मुंहिंजो ॾे भले ॾे। हाणे ज़ोर पई ॾे त हाणे मां वेठो अंदाज़ो लॻायां त घणो घुटो ॾींदी। ज़ोर ॾियारियां पियो, पर मां हेॾो अंदाज़ो लॻायां त अलाए केतिरो मूंखे जेको चेड़ा जी ॻाल्हायो ई कोन था। मुंहिंजो छा ॻाल्हायां, अॼु रड़ियूं घणियूं कयूं, हिन करे गिचीअ में बि सूर आहे। चई पोइ 2 टे जोर उते बि ॾियां। मुंहिंजो अछो वॻो सुभाए रखियो अथई अचंदी। सोदा ज़ोर ॾींदे ॾींदे वरी चई हेॾा केतिरा ॾींहं थिया आहिनि, पाण अहमदाबाद किथे हलिया आहियूं। मुंहिंजो कोन हलिया आहियूं। चई कंध ते बीठी आहे, हलो 2-4 वॻा ॿारनि जा वठी अचूं, ऐं तव्हांखे त पंहिंजी पई कोन अथव। 7-8 ड्रेसूं तव्हांजे लाइ वठंदसि, ऐं पोइ जे मूंखां पुॻो त 8-10 साड़ियूं पंहिंजे लाइ। मुंहिंजो हल कर सुञ, न बि नथा करे सघूं। अदा जीअं पहुतासीं अहमदाबाद, त हुते सुबुह नॉन स्टॉप बस में चढ़ियासीं। 9:30 बजे अहमदाबाद पहुतासीं। पहुचण सां अञा बस मां लथां, चई न बुख कोन लॻी अथव। मुंहिंजो आंटा वटजनि पिया, ॾिसी कोन थी कुतनि वांगुरु जिभ ॿाहिरि लड़की आई आहे। चई पोइ हलो नाश्तो कयूं। अदा वियासीं हिकिड़ी होटल में, वञी नाश्तो घुरायोसीं, कयोसीं। जेॾी महिल बिल खणी आयो 640 रुपया, मुंहिंजे अखियुनि जा दोडा फाटी आहे। मुंहिंजो 4 प्लेटूं घुरायूं 640 रुपया। चई हिते 4 प्लेटूं घुरायो। मैडम उते ऑर्डर करण आई न, उते चखे वेठे ॾिठई हिकु आइटम। हिते जो त बिल 140 आहे, बाक़ी 500 जो माल खे उते ई भरो ॾेई आई आहे। घणेई मूंखां पुछंदा आहिनि, परमानंद यार तूं
सदाई पियो रड़ियूं कंदो मुंहिंजी जया हेड़ी मुंहिंजी जया हेड़ी जॾा ॾिठी कोन हुई जा मुझो जे मां ॾिसां जया ख़ुदि मूंखां पुछो हाणे कुझु ॾींहं अॻु में चीड़ा जॾहिं मां शादी करे आई हुअसि तव्हां मुंहिंजो पहिरियों दफ़ो घूंघट मथे खयो तव्हांखे कीअं लॻो मुझो जया हे त सुठो थियो जो मूंखे हनुमान चालीसा यादि हुई न त सच पच मरी पवां जया त घणनि खे इहो सुवाल उथंदो आहे त भई तो जहिड़ो कलाकार अहिड़ो सुहिणो सुठो भॻवान हींअर खंडर बता रहा है हींअर खंडर में बि हेॾो वणी पियो त जॾहिं कुंवारो हूंदे तॾहिं छा हूंदे छा तो तॾहिं ॾिठी कोन हुई मुंहिंजो ॾिसां किथां ॾिसण जो चांस ई कोन मिलियो ऐं हक़ीक़त अथव मां जॾहिं कुंवारो हूंदोसि तॾहिं सफ़ा सन्नो जॾो हूंदोसि पिंगलो हा हवा जे ज़ोर ते हलंदोसि ईश्वर भाऊ मूंखे ॾिठल आहे होॾे में सफ़ा जॾो पिंगलो हूंदोसि हवा जे ज़ोर ते हलंदोसि हवा ॾाढे लॻे माना परमानंद पक किरे हा ऐं वरी माउ जो दादलो पछाड़ी की ओग सोग ॿुधायो माउ खे त पुट वणंदा आहिनि न ऐं वरी उन में पछाड़ी की ओग सोग तरो बसि पोइ त माउ वीचारी मुंहिंजी किथे बि वेंदी न बाज़ारि भाॼी वठणु वञे तॾहिं बि मूंखे गॾु खणी हलंदी पर बाज़ारि वेंदी माना मूंखे नोड़ीअ सां ॿधंदी नोड़ीअ सां इन करे ॿधे हलंदी भई केॾी महिल आंधी तूफ़ान अचे ॾाढे हवा लॻे छोकिरो उॾामीअ लाइ कंहिंजे गोथरीअ में गिरे केॾियूं केॾियूं गोथरियूं संभालींदसि इन करे ॿधी हलंदी हाणे ऐं पिंगले जी माइटी चढ़े त किथां चढ़े 20 साल त ढगो थी वियुसि पर किथां माइटी न पई चुरे माइटी न पई चुरे त माउ खे टेंशन माउ खे चिंता ही चर बचिड़ो ही बि पणिजी वञे त मुंहिंजी टेंशन लही वञे हूंदसि घर वारी त फुल्को पचाए खाराईंदसि असांजो को भरोसो आहे भाॼायूं खे पुछनि थियूं जा माउ खे चरी खे इहा टेंशन भले चरी मिलेसि माई त मिलेसि सुख हाणे किथां माइटी जो न पई चढ़े त हिकिड़ी असांजे पाड़े में हिकिड़ी रहंदी नालो त अलाए छा हुअसि पर हुनखे अजमेर वारी करे सॾु कंदासीं उहा मिटियूं माइटियूं कराईंदी पोइ माउ मुंहिंजी हुनखे सॾु कई चई अजमेर वारी मुंहिंजी परमानंद खे मंगाए ॾे न हा पोइ 10,000 ॾींदी सही मुंहिंजो पिनी ॾींदीसि छा आणींदी किथां 10,000 ॾाजो ई कोन मिलंदई मथां भौरी हुजनि चई ॾिबा छा हाली त हा कर न मंगदी त वञी अदा पोइ जिते छठियूं ऐं फोटू मोकिलियूं त फोटू जमा थियो वञे छठी वापसि पिया मोकिलीनि फोटू इन करे जमा थिए सुभाणे ॿुधायो मां पिंकलोस भई लिंक ही माचीस जी तीली संभाले रखण जी आहे पोइ हाणे किथां जो माइटी न पई चढ़े 23 साल जो ढगो थी वियुसि मां पाण पंहिंजा पलव पाणे पाईंदुसि भगवान जा हेॾी वॾी दुनिया में मुंहिंजे लाइ का आइटम ई कोन ठाही अथई छा पोइ हिंदुस्तान में मां सभु दुनिया भर जा संत ॾिठा आहिनि मुंहिंजो कम ई संतनि सां आहे पर सॼे विश्व में जेकॾहिं मूंखे वणिया उहे 2 संत सभु संत असांजे लाइ पूजन पर जिन खे मां दिलि सां न आत्मा सां चाहींदो आहियां अहिड़ा 2 संत हिकिड़ा स्वामी लीलाशाह ॿिया स्वामी हिरदाराम कुदरती ॿिन्ही जा फोटो हिन हाल में लॻल अथव स्वामी लीलाशाह नियाणियुनि जा नाथ अनाथनि जा नाथ स्वामी हिरदाराम उन्हनि खे त तव्हां सभिनी ॾिठो आहे माणियो आहे उन्हनि खे महसूसु कयो आहे त स्वामी लीलाशाह जी हर साल वरसी लॻंदी आहे आदिपुर गांधीधाम में पोइ उन वरसीअ ते हर साल शादियूं कराईंदा आहिनि गॾियलूं शादियूं सामूहिक शादियूं कॾहिं 200 कॾहिं 250 हिकु दफ़ो मूंखे यादि आहे 1982-83 में शायदि 259 शादियूं थियूं हुयूं उहे मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूं आहिनि पोइ उते हर साल शादियूं थींदियूं आहिनि मूंखे बि घुराईंदा मूंखे बि घुरायूं प्रोग्राम लाइ मां प्रोग्राम करणु वियुसि त उते छा कमु सिस्टमेटिक जेके बि नियाणियूं अचनि उन्हनि खे फार्म को भरे मोकिलियो उन्हनि जे लाइ ॾाजो उन्हनि जे तरफ़ां ट्रस्ट जे तरफ़ां उन खां सवाइ जेके ॿिया प्रेमी ईंदा आहिनि घणेई भॻवान जिन खे ॾिनो आहे पोइ उते अची करे अनाउंसमेंट कंदा आहिनि अदा जेतिरियूं नियाणियूं आहिनि
जेतिरा जोड़ा आहिनि माना सभिनी खे जोड़ो जोड़ो वाचनि जो असांजे तरफ़ां, को चवंदो मशीन मुंहिंजे तरफ़ां, को छा को फुलियूं, को जेको आहे सो मुंडी, पर माना सुठो मिली वेंदो आहे नियाणियुनि खे। तदा हिकु दफ़ो मुंहिंजो प्रोग्राम 2 ॾींहं मुंहिंजो प्रोग्राम थींदो आहे। 3 ॾींहं आख़िरी ॾींहं हूंदियूं आहिनि शादियूं। शादियुनि जे ॾींहुं मुझो परमानंद तू पणजंदे त हूअं ई कोन निभागा, तूं कुंवारो पितर थींदे। घटि में घटि शादियूं ॾिसी त वञ, ॾिठल हूंदई त उते जवाबु ॾेई सघंदे। मां 3 ॾींहं टिकी पियुसि उते शादियूं ॾिसण जे लाइ। हाणे उते कमु बिल्कुलु सिस्टमेटिक कीअं, जीअं 100 उन साल 101 नियाणियूं हुयूं, 101 शादियूं हुयूं, त 101 नियाणियूं सभिनी खे हिकिड़े ई रंग जो जेको आहे सो साड़ी पातल, गुलाबी पिंक रंग जी, पिंक कलर जी, उन ते जेको आहे सो भर्थ भरियल सभई वीचारियूं नियाणियूं। ऐं उते छा नंबर ॾेई छॾींदा आहिनि, टोकन, भई मता न माल अटा मटा थी वञे। हा, भोपाल वारो माल इंदौर न पहुची वञे, तो सभिनी खे हिकु जहिड़े रंग जा कपिड़ा हूंदा आहिनि न, त पोइ जीअं 101 नियाणियूं, त उन्हनि सभिनी खे गुलाबी रंग जी पिंक साड़ी, हेॾां जेके 101 छोकिरा, उन्हनि खे सभिनी खे क्रीम कलर जो कुर्तो पजामो, गिचीअ में हार में मथे ते मुंडुक ते स्वामी लीलाशाह जो फोटू, हथ में ॻाढ़ो रुमाल, बूथ बंदि, सभु लाइन सां बीठा हुआ। हेॾा नियाणियूं बि लाइन सां बीठियूं। पोइ महाराज उते हिकिड़ो स्टेज ते चढ़ी वेंदो आहे, उन रड़ कई, घोट नंबर 1 हिकु को सफ़ा पुठियां बीठो, चई साईं एजो, हलिया न वायड़ा हलिया, हेॾां वे। कुंवार नंबर 1 उहा चरी पासे री बीठी, चई स्वामी मां हिते, चई पुट तूं वे न, मुंहिंजी बचड़ी हिन सां त हिनजी हयाती ठहेसि जन जी। ईअं करे महाराज 101 जोड़ा सेट कराई। जीअं सेटिंग करे वेठा, हाणे महाराज वेॾीअ जी शुरूआत कई। पूज पंहिंजो चओ हरे राम, अदा चओ हरे राम। हा, हाणे कलयुगी वेॾी शुरू था कयूं, महिरबानी करे विच में को बि डिस्टर्ब न करे, न त घोट कुंवार हिक ॿिए खे ऐं पाड़े वारनि खे सॼी उमिरि डिस्टर्ब कंदा रहंदा। ओ दादी अम्मा मथे ते रहजो, पलांद रखो, वेॾी था पढ़ूं। हा, ओम नमो भगवंते वासुदेवाय नमः। तव्हां ॾिठी हूंदी शादियूं, महाराज जे हथ में विञणी हूंदी आहे, विञणीअ मथां चांवर पिया हूंदा आहिनि, ॿ पियो उछलींदो आहे, भई खपाइणा त अथसि न। ओम नमो भगवंते वासुदेवाय नमः। 7 मणी रोटी, 9 मणी टिक्की, रात परणी किक्की, हथियालो वर स्त्री, स्वांजड़े जो साग, घोट कुंवार जो सुहाग ऐं भाग, असांजो 101 रुपया लाग। जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, न थीन पयूं शादियूं। ऐं चंडे ॾिसो कहिड़ो गीत वॼायो आहे, ऐ मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। इहो गीत ॿुधी 100 घोट बिल्कुलु मिठी बि माठ, मुठी बि माठ करे वेठा। हिकिड़े घोट जी लाइ चंडे जी किथां ट्यूब लाइट ॿरी, गणतिन में पइजी वियो, मां शहीद थियण आयो छा। भाई पोइ त धणी मुंडुक लाइ हिकिड़े पासे उछलियो, कोट ॿिए पासे, पाण वरी 3 रस्ते खां विच खां ई भॻो। हुनजो डोड़ पाती त जेके हुते ट्रस्टी हुआ, स्वामी लीलाशाह ट्रस्ट जा सभु ट्रस्टी पोड़ा सभु हुनजे पुठियां, अड़े वञी केॾां तो, अड़े ॻाल्हि त ॿुध चंटा, अड़े इहो वीचारी नियाणी रहिजी वेंदी। पर हुन जान भॼी वियो, हू जो भॼी वियो त ट्रस्टी सभु टेंशन में अची विया। टेंशन ॿी काई न, इहा त सभु नियाणियूं त पंहिंजे वर सां वञी पंहिंजो घर वसाईंदियूं। हीअ हिकिड़ी नियाणी, इहा बि असांजे समाज जी नियाणी आहे, असांजी पंहिंजी नियाणी आहे। इहा जो माइटनि में वेंदी त हुन नियाणीअ जो सीनो केॾो न चीरजी वेंदो। त हुन नियाणीअ जे माइटनि सां उन्हनि
सेटलमेंट करे हिकड़े ट्रस्टी माइक वठी महाराज का अनाउंसमेंट कई छो जो पब्लिक उते हजारन में हुंदी आ चेदा आहे को तहां में एडो नौजवान जेको हिन न्याणी जो हथ झले ये न्याणी दवा जेको हिन न्याणी जो हथ झले हिन जी जिंदगी ठाए ओ भले खपेस त पंहिंजी बि ठाए तेरी मालूम दिल में ख्याल कयो त परमानंद हाणे तुझो भाग तो वर नहीं अमा छा बुधाया मु चंडी जा मुआंडा भी कोन ॾिठा मुझो केड़ी बा माई है पछाड़ी सेटिंग न थी असा जे घर में हुई कम वारी माई टिकंदी कोने भगवान जो कसम मां त हनुमान वांगे बधो टपो ॾिनम ड्रिंक वनी उन्हें जगह ते सेट थी वेठुस जिते जिन वेठो मुझो मता न यो चांस बियो केर खणी वने महाराज उथी आयो अची पेरी सबरी जा हथियाला बधाई हर घोट बजी विदा इन करे हथियालो बधल हूंदो ऐं जे कॾहिं कंहिं भॼण जी कई त उहा चवंदसि न जा ओ सैया छुड़ा के बहिया कसम तुम्हारी मैं रो पड़ूंगी इन करे महाराज सभिनी जा हथियाला ॿधाया हाणे असांजा हथियाला ॿधा पिया हुआ पोइ महाराज उथियो चई पुट हाणे सभु उथो छो जो वेला टरी वेंदी शुभ वेला फेरन जी इन करे उथो त फेरा पायूं हाणे साईं चएसि ॿिया उथनि मूंखे त बांठ हुई न पणजण जी सभिनी खां अॻु में मां उथियुसि पोइ हरे हरे कया ॿिया उथा चई बसि फेरा शुरू कयो मूं त जया जा ई 3 फेरा ॾेई छॾिया बोने महाराज चयो बेड़ी तरई उन माईअ खे वेड़े छॾियई औरंगीअ में जया वेड़जी वई वरी महाराज 3 फेरा ऊंधा कराया बेड़ीअ में पोइ 2-4 मायूं आयूं अची उन बहिराणे खे खयूं जया खे हाणे फेरा ॾिनो हाणे फेरा पिया शुरू थी न हाणे महाराज जी बेड़ी चालू जा फेरा जो शुरू थिया त हाणे फेरन में हू जेको साउंड ते वेठो वीचारो ॾाढो खानदानी माण्हू हो दिलि में ख़्यालु कई यार अगरि हिकिड़ी कैसेट लॻायमि हिकिड़ो घोट भॼी वियो हा इहा कैसेट ग़लति आहे सो वीचारो खानदानी माण्हू उहा कैसेट कढी रखी ॿाहिरि ऐं ॿी लॻाई हाणे थियनि पिया फेरा ऐं ॾिसो गीत कहिड़ो थो वॼाए अरे दो हंसों का जोड़ा हे बिछड़ गयो रे गजब भयो रामा जुलम भयो रे गजब भयो रामा जुलम भयो रे अरे मुझो निभागा जीव असी अञा गॾियाई कोन आहियूं हे तो असांखे अॻु में छो थो विछोड़े जीअं तीअं करे ॾा शादी त थी वई हर शादीअ जी शुरुआत त थींदी आहे बैंडन बाजन सां लाॾनि सां हा पर हर शादी जो अंत थींदो आहे रोअण सां छो जो हर शादीअ में का न का कंहिं न कंहिं पीउ जी दादली धीअ का माइटनि जी मिठड़ी धीअ पंहिंजे माइटनि खां विछड़ी करे विदाई वठी करे पंहिंजे नओ संसार नओ घर वसाईंदी आहे ओॾी महिल विदाई महिल जरूर हर को रोंदो आहे जंहिंखे धीअ छा आहे उहो ख़बर आहे उहो त पक रोंदो त उते चइनी पासे हाणे 101 न्याणियुनि जी विदाई पई थी छा था सम्झो चइनी पासे रोदन लॻो पियो हो सभु रोण में पूरा का पंहिंजे पीउ जे सीने सां लॻी करे रोई पई विदाई वठे का माउ जे सीने सां का पंहिंजे भेण सां का पंहिंजे भाइड़े खे सीने सां लॻाए करे रोई पई विदाई वठे उन में जया त वठी रड़ियूं कयूं ॼण माइट ई मरी विया अथसि हा मम्मी 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 मूंखे झटि घुराइजा मुंहिंजो पाड़े वारा घुराईंदी चंदी हींअर त हल
हुन जो रड़ियूं कयूं हाणे उन खे ॾिसी मुंहिंजा बि ॻोढ़ा भैया मां बि त माण्हू न मां बि पंहिंजे ॼाइनि वारो माना भेनरूं हुयूं तॾहिं त मुंहिंजा ख़ुदि जा ॻोढ़ा भई आया उन ते असांजे नारी भैया पुछो परमानंद भला तूं छो पियो रोई मूं चोॾहं सच ॿुधाए पहिरीं हीअ छो पई रोए हे चईं दाया त रुॻो अॼोको ॾींहुं रोंदी हे वार मुंहिंजा ईअं कोन विया आहिनि बाक़ी त हूअं ई हाणे शादी थी ॿुधायो विदाई थींदी आहे विदाई थिए पई त विदाई महिल वरी हुननि भागे कैसेट मटी थिए पई विदाई ऐं ॾिसो विदाई महिल कहिड़ो तो गीत वॼाए अञा असांजो पली पलांद गंढियो पियो आहे अञा देवनि जी पूॼा कोन थी आहे अञा हितां निकिता ई कोन आहियूं विदाई महिल गीत कहिड़ो वॼाइणु खपे छोड़ बाबुल का घर मोहे पी के नगर आज जाना पड़ा ओ आज जा अहिड़ो गीत थियणु खपे या हू भाई डाबर की दवाएं लेती जा जा तुझको पति बीमार मिले अरे बाबुल की दुआएं लेती इन टाइप जो गीत वॼणु खपे पर न असांजी थिए पई विदाई ऐं ॾिसो भागे कहिड़ो गीत वॼायो आहे दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले हम आज अपनी मौत का सामान ले चले मौत का सामान ले चले दिल में छुपा के प्यार का तूफान ले चले वाकई दाम जी जया त मुझे लाइ मौत जो ही सामान साबित थी पर तॾहिं ख़बर पई जॾहिं घर पहुतासीं गाॾीअ में चढ़िया आहियूं कोन ख़बर पई आहे पालनपुर लथा आहियूं कोन बीत पई ॿाहिरि निकिता आहियूं कोन ख़बर पई असांजे कॉलोनी जे घिटीअ जे ॿाहिरि ई हुन लाथई ऑटो रिक्शा वारे वञूं पिया घर ॾे त आड़े पाड़े जा ॿार उन्हनि जो जोड़ो ॾिठो उन्हनि मूंखे बि ॾिठो जया खे बि ॾिठो त ॿारनि वठी हिकिड़ो गीत ॻायो कहिड़ो हो चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी हो चल ले चल मुंहिंजो माणे जो हाथी किथे आहे हाथी ॾे बेशर्मा शर्म कोन थो अचेव चई अंकल पर तव्हांखे पिया चऊं छा पोइ चवंदा मां आहियां छा हाथी जहिड़ो मां कुओ आहियां चई अंकल टीवीअ में पिक्चर पई हले ठीकु आहे अॻिते वधियासीं त हिकिड़े छोकिरे चयो हाथी न हीअ जोड़ी ॾिस हीअ जोड़ी ईअं पई लॻे ॼणो गोगीअ जे मथां गिलास ईअं चई त पोइ मूं ॻिची पुठियां फेराई अल्लाह मुंहिंजो मरी वे परमानंद हीअ दरिया शाह जी देग मुंहिंजा त मानी पघर निकिरी आया नवंबर जे महीने में अदा घर त पहुतुसि माउ खे पेरे पियसि वरी माउ ॾिठई जया खे त उहा त आरती पई लाहेसि ऐं मुंहिंजो ॿुआरनि सां सटीसि आरती हुन वीचारी लाइ त भले कहिड़ी बि माई खणी आयो आहे न अदा मुंहिंजा त ॿ विया 6 विया पोइ आया मुंहिंजा यार दोस्त मूंखे वराए विया अची परमानंद यार ईअं परवारी शादी करे आया असांखे बि कोन घुराई अड़े मुंहिंजे माउ पीउ खे कोन घुरायो में यार तूं हींअर छॾ न चई न भले करे आया त करे आया असांखे पार्टी त ॾियणी पवंदी मुंहिंजो पार्टी चई हा मुंहिंजो खणो इहा जया आई तव्हांखे पार्टी में हे चई बुछड़ा इहा जया त तुंहिंजी आहे असांखे पार्टी खपे ऐं मुंहिंजो मां सड़ियो वेठो आहियां शादी करे ख़ुशि कोन थियो जो पार्टी ॾियांव चई भला तूं नथो ॾींदासीं था ॾियूं मुंहिंजो ॾियो
सो मुझे दोस्त ने पार्टी जो आयोजन कयो जंहिंमें 50-60 सां मिट माइट गॾु कयूं 50-60 यार दोस्त मिली 100-125 ॼणा डीजे बीजे खणी घुरायूं ॿिया नचनि टिपनि खाइनि पिया पीअनि पिया मौजूं कनि वेठा नचनि वेठा नचंदे नचंदे हिकिड़ो दोस्त आयो मूं वटि चई परमानंद मुंहिंजो छा आहे चई परमानंद छा आहे चई यार ख़बर पई आहे जया भाभी बि ॾाढो सुठो ॻाईंदी आहे मुंहिंजो धूड़ पाईंदी आहे यार कॾहिं त परमानंद सीरियस थी अड़े मुंहिंजी ज़िंदगी सीरियस थी वई आहे वरी जया खां पुछो कीअं भाभी तव्हां बि ॻाईंदा आहियो न त उन चंटीअ खे बि ॻाइण जी बौठ जी हा भैया मां बि ॻाईंदी आहियां चई पोइ भाभी प्लीज हिकिड़ो ॻायो न त चंटीअ नियारे मूं ॾे चई हेॾा मां ॻायां मुंहिंजो ढो करे ॻाए चंडी प्रोग्राम ई तुंहिंजो आहे वरी चई हेॾा प्लीज हिकिड़ो मां ॻायां थी पोइ हिकिड़ो तव्हां बि ॻाइजो न अड़े मुंहिंजो जिन तूं पहिरीं तूं त ढो कर उथी मां बि उथियुसि पंहिंजूं ॿई ॿाहूं विधई मुंहिंजे गिचीअ में ॿई ॿाहूं गिचीअ में विधई मां त सॼो वेड़जी वियुसि भगवान जो कसम इए पे जोड़ो इए पे लगे जण गाय सां गॾु को गाबो बीठो हुजे चंदी मूंखे बसि हीअ सॼो वेड़े छॾी ऐं गीत ॻाई कहिड़ो ओ भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया देखो ये वादा निभाना निभाना ओ भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना भैया मेरे मुझे चंडी राखी को ना दी दे चीन तकड़ में भुलजी वियसि हाणे जी हाणे प्लीज हाणे तव्हां ॻायो मुंहिंजो मां छा ॻाया सॼी त सम्झे करे छॾी चीन हेॾा प्लीज तव्हां जेंटलमैन प्रॉमिस कई आहे प्लीज तव्हांखे मुंहिंजो कसम अथव ॻायो न मुंहिंजो ठीकु आहे जिन पोइ त दी मूं बि पंहिंजूं ॿई ॿाहूं हुनजे गिचीअ में विझण जी कोशिशि कई गिचीअ में त कोन पयूं कुलनि ताईं अची बीठियूं हा ॼण के भित खे झले बीठियो आहियां हा मूं बि उन ई कुर्ब सां निहारियोमांसि ऐं मूं कहिड़ो गीत ॻायो तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ माँ इहा हुई अदा मुंहिंजे शहीदी जी दास्तान हिकिड़े हमरा जो वियो सेण गुज़ारे हिकिड़े हमरा जो सेण गुज़ारे वियो त तार आई सिंध जी ॻाल्हि आहे टेलीग्राम आई तार ॾिसी करे धणी मुंझी पियो दिलि में ख़्यालु कई चंडो सेण बि सीजन में गुज़ारे वियो आहे मस महीनो पहिरीं मरे आहे त पिणसियो छा वञे आहे हाणे मस धंधा चुरिया आहिनि धंधा खुलिया आहिनि त हाणे हीउ चंडो हींअर गुज़ारियो हाणे छा सेण पी आहे वञिणो बि ज़रूरी आहे सेणनि में त पेर भरबो न टेंशन में अची अची छोरे में त उहो लक्षण आहे कोन जो दुकान जो धंधो संभाले उते मूंखे ई धूड़ पाइणी पवंदी छोकिरे खे तो मोकिलियांसि सॾु कई पुट खे चई पुट फटन चओ बाबा चई पुट पंहिंजो फलाणो सेण गुज़ारे वियो चई चङो थियो चङो कीअं थियो न भागा ख़र्चनि में विझी वियो चई हाणे हाणे छा उते वञी पुट वञिणो पवंदो सेण पी आहे उते वञी मुंहुं पाए अच चई चङो बाबा पर इहो ॿुधाए मुंहुं दर में पाए अचां या दरीअ में पाए अचां अरे बुछड़ा मुंहुं पाए अच माना उते पुट परचाणी ॾेई अच चई पर बाबा परचाणी कीअं ॾिबी आहे मूंखे ख़बर कोन्हे चई पुट तूं उते वञ उते वेह पोइ ॾिस जीअं ॿिया चवनि तीअं खणी तूं चइजां चङ ही बमरा चढ़ी गॾाए ते सिंध में त गॾनि घोड़नि ते वेंदा न चढ़ी गॾाए ते वञी सेणनि जे ॻोठ में पहुतो जेॾी महिल उन घिटीअ मां लंघे पिए वियो सेणनि जे घर ॾे त जेके परचाणी ॾेई मोटिया पे से चवंदा ते पिया आया त चङो थियो पोड़ो मरी वियो भाई निभागे मुल्क खे मथे ते खणी छॾियो जंहिंसां तंहिंसां झीड़ा लॻाए वठंदो जंहिंखां ओधर वठंदो त कंहिं ॾींदो ई कोन कंहिंखे गारियूं किन खे भितर किन खे ठिकर किन खे खांगार आणंदो चङो थियो धरतीअ तां ॿार लही पियो
ही बमराज वञी उते पहुतो। धणिया 5-6 पुट हुआ, 6 ई ठोड़ा वेठा। ही समझी वियो ॻाल्हि खे, वेही रहे हुननि जे पासे में। सेणोट जो वञी वेठो त वीचारा रोअण लॻा। रोंदा त सही न, जिन पीउ वेंदो। हू लॻा रोअण, अची वेंदा, छो था रो? चङो थियो न, पिणे मरी वियो। भाई हिन भागे मुल्क खे मथे ते खणी छॾियो। को दाऊद जो माण्हू हो छा? किन खे गारियूं ॾे, किन खे भितर, किन खे ठेकर, किन खे खांगारा। असांजे ॻोठ में सवेर मारे छॾियूंसा। चङो थियो धरतीअ तां ॿार लथो यार, पाण ख़ुशि थियो, लॾूं वॾूं विरायो। हुननि खे लॻा खार अची चंटा, कहिड़ो भो हो त असांजो पीउ सो मरी वियो आहे, ही परचाणी ॾियण आयो आहियां, असांजा जेको आहे सो आंटा सारण आयो आहियां। हुननि खे लॻा खार झले कढियूंसि मार, धिके कयूंसि धार ॾे त उन ॾींहुं पिणस वटि परियां पिणस दुकान ते वेठो। चई भाॻो अॼु वियो, अॼु वापसि मोटी आयो। चई पुट पगड़ियुनि ताईं बि कोन लहे। चई बाबा पगड़ियूं मुंहिंजियूं करे छॾियूं। छो पुट? चई ॾाढो मारियो अथऊं निभागल, कुख वारियूं मुकूं आयूं बाबा। भॻवान जो कसम, जेको हॾु चिरियो सो भॻो अथऊं। छो छो पुट, ज़रूर तो घणो ॻाल्हायो थो? चई न बाबा तुंहिंजो कसम, तो चए न, चई ॿिया चवनि तीअं तूं चइजां। चई हा पुट। पोइ ॿियनि छा पिए चयो? चई बाबा ॿियनि त चयो पिए चङो थियो, इहो पोड़ो मरी वियो, निभागे मुल्क खे मथे ते खणी छॾियो। जंहिंसां तंहिंसां झीड़ा लॻाए वेठो न, जंहिंखां उधर वठंदो त के ॾींदो ई कोन हो। किन खे भितर, किन खे ठेकर, किन खे दॿा चंटो नलनि ते पहिरीं पाणी भरींदो, माण्हुनि जा दॿा हणी मथां फाड़ींदो। चङो थियो धरतीअ तां ॿार लही पियो। चई पोइ पुट तो बि ईअं वञी चई? चई हा। चई पोइ पुट तुंहिंजो ॿार हो कोन कयो? चंटा मूंखे अॻु में ई ख़बर हुई तूं सुञ करे ईंदे, हाणे ॾे गॾु मूंखे ई धूड़ पाइणी पवंदी। धणी पाण भई चढ़ी गॾु ते हुते पंहिंजी पहुतो। सेणोटनि जे अॻियां हथ जोड़े, मिसकिननि मांगे हथ जोड़े वेठो। चई त ॿार आहे नंढी टही, कॾहिं अहिड़नि कमनि में वियल कोन्हे, पियल कोन्हे। मिड़ई छोकिरो तव्हां सां भुल में घटि वधि ॻाल्हायो वियो आहे, मां तव्हां खां हथ जोड़े माफ़ी थो घुरां। हाणे तव्हां चिंता न कयो। हाणे के जॾहिं बि तव्हांजे घर में केर बि मरंदो त परचाणी ॾियण मां ईंदुसि, हुनखे कोन मोकिलींदुसि। वाड़े जवान जा पुट, असीं पिया रुगो मरूं, तूं पिया रुगो परचाणी ॾे, ॿियो को धंधो ई कोन्हे। चवां त नथो पुॼी सघे।